वेलकम नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अव्हांखे ॿुधायूं त कराची में ईद वेझो ईंदे ई बाज़ारुनि में माण्हुनि जी रश वधी वई आहे। शहरी एसओपीज़ खे नज़रअंदाज करे रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जी रिपोर्टर कमल। जी कमल। जी बिल्कुल, ईद जीअं वेझो ईंदी पई वञे, मार्केटुनि में माण्हुनि जी रश भी वधंदी पई वञे। माण्हुनि जो वॾो अंग ईद जी ख़रीदारीअ लाइ मार्केटुनि में मसरूफ़ आहे। एसओपीज़ ते कंहिं बि क़िस्म जो अमल नज़र न अची रहियो आहे, जंहिं करे कोरोना जे केसिस में भी इज़ाफ़ो थी रहियो आहे। आख़िर अवाम हींअर ताईं कोरोना बाबति संजीदा छो न थी रही है? अचो त असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। कोरोना बहन देखें, हम तो दिहाड़ीदार हैं, ठीक है ना, और कोरोना की वजह से हमारी सारी दिहाड़ियाँ, हमारी सारी मजदूरियाँ ख़राब हो गई, हमारा सारा सीज़न ख़राब हो गया और कुछ भी दिख नहीं रहा ना, कि हम तो बहुत परेशान। बस अल्लाह खैर करे, दुआएं कर सकते हैं कि अल्लाह पाक जज़ाए खैर देते हैं इनको, हुकूमत वालों को। कोरोना के बारे में हम क्या कर सकते हैं? 2 महीने से कब से बैठे हुए हैं, बेरोज़गार बैठे हुए हैं, कोई काम वाम नहीं है, अब बेरोज़गार है, घर पे बैठे हुए हैं, बाल बच्चों को क्या देंगे? कोई चीज़ की सहूलत नहीं है, गरीबों को राशन कुछ भी तकसीम नहीं हुआ है, अभी तक वैसे के वैसे ही बैठे हैं। अब इसके अलावा गवर्नमेंट को हम यही अपील कर सकते हैं कि गरीबों के लिए मदद करें, इमदाद वगैरह। लॉकडाउन में नरमी ज़रूर थी आहे, पर कोरोना वायरस ख़त्म न थियो आहे। तंहिं करे हुकूमत जी ॿुधायल एसओपीज़ ते अमल करे पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो। कैमरामैन जावेद सां गॾु कमल, आवाज़ न्यूज़, कराची।